नाज़िर भिरिया रोड विच गुम ॼाणायल नौजवान खे घरवारी ऐं भाउ पारां क़त्ल करे लाश घर अंदर पेती में लिकाइण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे मेरांडी जे रिपोर्टर भिरिया रोड जे रिपोर्टर शकील सियाल सां। जी शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खतीजा, भिरिया सिटी लॻभॻ याकूब हकड़े जो गुम ॼाणायल शादीशुदा नौजवान रहमान उर्फ गुड्डू हकड़े जो लाश घर जी पेटीअ में हथ अचण जा इतला ते भिरिया सिटी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए भिरिया सिटी अस्पताल पहुचायो ज़रूरी कार्रवाई लाइ। उन सिलसिले में संदसि सौट निसार हकड़े ॿुधायो त नौजवान रहमान हकड़े खे पंहिंजी ज़ाल गुलनाज़ हकड़ो ऐं हुन यानी कि उन क़त्ल कयो आहे ऐं हुनजो भाउ जेको क़त्ल थी वियो आहे उनजो भाउ सईद हुन सां गॾु शामिल आहे। सईद हकड़े सां जेको कयो आहे लाश कपड़नि वारी पेटीअ में विझी छॾियो। जॾहिं लाश बदबू कई त पाड़े वारनि ऐं मिटनि अहिड़ो इतला भिरिया सिटी पुलिस खे ॾिनो। पुलिस जॾहिं पेटी खोली त नौजवान जो लाश हथ आयो। सॼे ॻोठ में ख़ौफ़ ऐं ॾुख जी लहर छाइजी वई। क़त्ल कंदड़ गुलज़ार नाज़ ऐं सईद हकड़ो घर छॾे फ़रार थी विया। पुलिस चयो त नौजवान जो पोस्टमार्टम कराए लाश वारसनि हवाले कयो वेंदो ऐं जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी खतीजा। शकील, अवां जी वॾी महिरबानी ऐं तफ़सील ॾियण जे लाइ।